हम्म। हाजी हसन बुरान तड़ेरो बोल भी आंदो हादी हादी रो बाप आंदो ओए सो उहे दुकार पयो ओए बरसात पई कोन पछे दुआ पिन्याले ओए मथे बरसात मोर थोड़ो घणो छंटा पया आंदा पछे दुआ पिन्याले हाँ दुआ पिने रहियो शाम री बरसात शुरू थी ठायाले इया जो तो जाए समो जॾहिं दुआ पिन्याले करिए वाहिद वसकारा थोड़ो कंठे ता उतारो करिए वाहिद वसकारा कंठे ता कढ ककर कारा नको दुनिया अंदर दाणो मिले नी मीन को नाणो उगल सब गाह कुमाणो थियो संसार सब साणो करे खिवणन जा खिलकारा कंठे ता कढ ककर कारा वसे पई वासां वारी सुके पई पोख सब सारी सिगी बरसात करवारी थियो हैरान थी हारी वाह वाली हाँ इलाही कर सिगोवा गम बचा आज़ार खां आलिम तुझी दरगाह में दम बदम दाहिम लावर बे चश्मे लम ललर लुलर लूणक खुंबियूं खारा कंठे ता कढ ककर कारा हमें और ये बोल तो जा अञा यादि जे पान बर्मा बहार त थियो ओचितो इश्तहार क्यों कहर कोटिया ते कादिर कहार ख़त्म कयम कुस्तान हिकु मिनट में संझे जा सुता खान खटन ते खिली असुर वक़्त वेड़ा मिटी में मिली रहियूं दिल में इरादा दिली सॼा साज़ सामान हिकु मिनट में संझे जो जंहिं शहर में शुगल शादियूं मड़ियूं घोट लाए गुलनि सां गादियूं फजर वक़्त फरियादियूं सुजे कूक उतकान हिकु मिनट में सुणो डेग सोटी वी मेल वेक तंहिं विच में आयो लोडो हेक सुणो डेग सोटी वी मेल वेक तंहिं विच में लोडो आयो हेक क्यों कोन कंहिंखे सलामन अले बरिया शमह वो परवान हिकु मिनट में हुआ सोट सोरहां ॼणा हिकु कुटुंब मिड़नी ते रखिया मौत सीने ते सुंभ बचा मंझि बाग गमन साण गुलस्तान हिकु मिनट में बड़े पछे पढ़